अस्सलाम वालेकुम नाजरीन, हमारी शो पे दी इन्वेस्टिगेशन माया ज़ुहैब ज़रदारी। नाजरीन, धरती टीवी एक नओं प्रोग्राम अवांजी ख़िदमत में पेश करे रही है। क्राइम के हवाले से एक क्राइम शो जो है वो दी इन्वेस्टिगेशन के नाले से असां तव्हांजे साम्हूं आणे रहिया आहियूं, जंहिंमें असां सॼी सिंध में जेका ॾोहनि जी जेका सूरत हाल आहे उन ते नज़र रखंदासीं। ॾोहनि जा जेके अंग अखर आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आणींदासीं। ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ जेके कार्रवायूं थी रहियूं आहिनि उन जे हवाले सां बि तव्हांजे साम्हूं हक़ीक़तूं रखंदासीं। उन सां गॾोगॾु जेका सॼी अमन अमान जी सूरत हाल आहे उन मां आम शहरी केतिरो मुतासिर थिए थो, उन मां जेके ॿियूं सरगर्मियूं आहिनि उहे केतिरे हद ताईं मुतासिर थियनि थियूं, उहे बि असां पंहिंजे हिन प्रोग्राम में तव्हांजे साम्हूं रखंदासीं। ऐं ख़ासि तौर ते जेके पुलिस जूं कार्रवायूं आहिनि, पुलिस जी जेका कारकर्दगी आहे, जेका मुस्बत बि आहे मनफ़ी बि आहे, त उहा असां तव्हांजे साम्हूं रखंदासीं। ऐं अहिड़े नमूने सां असां कोशिशि कंदासीं त हर हफ़्ते पंहिंजे हिन प्रोग्राम दी इन्वेस्टिगेशन में अव्हांखे सिंध जे कंहिं न कंहिं इलाइक़े मां जेका क्राइम जी सूरत हाल आहे, का वारदात आहे, ऐं उन खां अलावा पुलिस जी जेका कार्रवाई आहे, केस में उहो मामिलो किथे पहुतो आहे, फॉलोअप छा आहे उन्हनि मामलनि जो, ऐं इन हवाले सां जेके बि ॿिया इदारा जेके कानून लागू कंदड़ आहिनि उहे पंहिंजो किरदारु कहिड़े नमूने सां निभाए रहिया आहिनि, इहे समूरा मामला असां पंहिंजे हिन प्रोग्राम में तव्हांजे आॾो रखंदासीं। पहिरें प्रोग्राम में अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मलीर ज़िले जी। कराची जो इंतिहाई अहम ज़िलो आहे ऐं उन मलीर ज़िले में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे इन हवाले सां उन ते जेका काफ़ी भेरा जेको आहे सो शयूं इहे मीडिया ते मंज़रिआम ते ईंदियूं रहियूं आहिनि। ऐं इन हवाले सां इंतिहाई अहमियत जो ज़िलो बि आहे, छाकाणि त इहो ज़िलो मुख़्तलिफ़ ॿियनि ज़िलनि खे बि लॻे थो, पर गॾोगॾु बहिराड़ी ते बि ॿधलु आहे, जंहिंजे करे इन ज़िले में काफ़ी ॾोहनि जूं जेके आहिनि से वारदातूं थियनि थियूं। त अॼोके पहिरें प्रोग्राम में असां मलीर ज़िले जी जेका ॾोहनि जी सूरत हाल आहे उनजो बि जाइज़ो वठंदासीं। ऐं मलीर पुलिस जी इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा अॼोके प्रोग्राम में असां शामिलु कंदासीं। त प्रोग्राम जी शुरूआति में हलूं था पाण अंगनि अखरनि जी तरफ़। त मलीर ज़िले में तक़रीबन गुज़िरियल 3-4 महीननि जे दौरान जेके हुते ॾोह आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे, उन्हनि मुख़्तलिफ़ थाणनि ते कहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि से वारदातूं थियूं आहिनि, केतिरा जेके ॾोहारी आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि या ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ केतिरे हद ताईं जेके आहिनि से इहो जेको क्रिकडाउन आहे उन उहो फ़ाइदो ॾिनो आहे। त हिकिड़ी रिपोर्ट असां तयारु कई आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे रिपोर्ट ॾेखारियूं था ऐं रिपोर्ट खां पोइ वरी इन मामले ते पाण वधीक गुफ़्तगू कंदासीं। मलीर पुलिस तरफां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि रुगो जून, जुलाई ऐं अगस्त महीने में ई स्ट्रीट क्राइम जूं 202 वारदातूं थियूं। सरकारी सतह ते पधिरा कयल इहे अंग अखर रुगो उहे ई आहिनि जेके फ़रियाद जी सूरत में सरकार वटि रजिस्टर्ड थिया। जॾहिं त उन जो उत्तर इन जी ॿीण ते वारदातूं त पुलिस अमलदारनि जे रवैये सबबि रजिस्टर्ड ई न थींदियूं आहिनि। मलीर पुलिस मूजिबि जून महीने में ज़िले अंदरि स्ट्रीट क्राइम जूं 96 वारदातूं थियूं ऐं उन्हनि वारदातुनि जे 84 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। अहिड़ी रीति जून महीने अंदरि मंशात जा 81, लैंड ग्रैबिंग जा 13, बजरी वारी चोरीअ जा 2, डीज़ल स्मगलिंग जा 6 ऐं गुटके मारे जा 88 केस रजिस्टर्ड थिया। साॻी रीति जुलाई महीने में मलीर ज़िले अंदरि स्ट्रीट क्राइम जूं 88 वारदातूं थियूं। मंशात जा 55, लैंड ग्रैबिंग जा 5, डीज़ल स्मगलिंग जा 3 ऐं गुटके मारे जा 42 केस रजिस्टर्ड थिया। साॻियो ई वेदन अगस्त महीने में जारी रहियो। अगस्त जे 31 ॾींहनि दौरान क़त्ल जा 7, स्ट्रीट क्राइम जा 38 केस रजिस्टर्ड थिया। जॾहिं त भूंगल अगवा ऐं भताखोरीअ जो 1, लैंड ग्रैबिंग जा 7, रेती बजरी चोरी जा 5, फुरन तोड़े धाड़नि जा 9 केस रिपोर्ट थिया। स्ट्रीट क्राइम, चोरियूं, फुरूं, धाड़ा ऐं तेल तोड़े मंशियात की स्मगलिंग जा सरकारी सतह ते ॼाणायल वाक़िया हक़ीक़ी अंगनि अखरनि खां बिनए घटि आहिनि। कराची समेत मलीर ज़िले जो मोचारो अवाम त पाण सां थींदड़ अहिड़नि वाक़िअनि जी फ़रियाद खणी पुलिस वटि नाहे वेंदो। इन जो कारण पुलिस जो आम माण्हू सां ख़राब रवैयो ऐं मोत आहे। जेकॾहिं को मुतासिर भुलिजी थाणे ते पहुतो बि त उन सां अहिड़ो वर्ताव कयो वेंदो जेको शायदि जवाबदारनि सां बि न कयो वेंदो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा रवैया ई पुलिस ते अवाम जो अदम इत्मिनान ऐं विछोटियूं पैदा करे चुका आहिनि। इहा बि हक़ीक़त आहे त ज़िले में घणे भाङे थींदड़ ॻोही वारदातुनि, ख़ासि तौर ते बजरी वारी ऐं स्टील मिल मां लोह जी चोरी में पुलिस जूं कारियूं रिढूं ॾोहारियुनि सां सहकार कनि थियूं, जॾहिं त पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि तरफ़ां बि भुंगल ऐं अगवा जूं वारदातूं रिकॉर्ड जो हिसो आहिनि। त पोइ अहिड़े वेदनि में अमन अमान जी सूरत हाल भला कीअं बहितर थींदी? जी नाज़रीन, रिपोर्ट अवां ॾिठी मलीर ज़िले में जेका ॾोहनि जी सूरत हाल आहे, जेके ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ जेके कार्रवायूं आहिनि उन्हनि जा अंग अखर तव्हांजे साम्हूं आया। मई, जून, जुलाई, अगस्त तक़रीबन 4 महीननि जा जेके अंग अखर आहिनि उहे तव्हांजे साम्हूं असां पेश कया। इन हवाले सां
असांजी जेका रिपोर्टिंग टीम आहे या जेके क्राइम रिपोर्टर्स जी टीम आहे इहे अंग अखर गॾु कया जेके सरकारी अंग अखर आहिनि उहे केसिस जेके मुख़्तलिफ़ थाणनि ते रजिस्टर्ड थिया आहिनि इहे उन्हनि जा तफ़सील हुया ऐं जेके केस अञा रजिस्टर्ड नथा थियनि उन्हनि जो जेको अंग अखर आहे उहो हिननि खां अलॻि आहे।